सिंधी मीडिया जो हिकु ज़बरदस्त फ़ैसिलो आहे। सिंधी मीडिया जेको हिन साल जेको इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि ही कल्चर डे मल्हाए पई, तमामु सुठो सवण आहे। जिते तालीम जे मैदान में सिंध जा नौजवान जेको आहिनि घणेई क़दुरु तमामु पोइते आहिनि। सिंधी जेकी मीडिया आहे उनखे मदे नज़र रखी करे ही जेको प्रोग्राम अनाउंस कयो आहे, हीअ कल्चर डे जेको 5 दिसंबर ते मल्हाइनि पिया। ऐं जस्ट थो ॾियां साईं मोराई साहब खे, जिन जेको आहे इहो स्टेप खयो आहे। ऐं ॿी जेकी बि मीडिया आहे, जेकी सिंधी मीडिया आहे ऐं उहे इदारो जेका आहिनि उहे गॾियल सकाफ़ती ॾींहुं मल्हाइनि पिया। सकाफ़त, पंहिंजी सकाफ़त जो रुॻो मतिलबु इहो कोन्हे त पाण टोपी अजरक पाए करे जेको मुख्य तक़रीबनि में शिरकत कयूं, पाण उते गाननि ते रक़्स करियूं, पर असल में सकाफ़त उहा आहे त उन सकाफ़त में उहा शाहूकार ज़बान तॾहिं कामयाबु थी थिए, उहा शाहूकार क़ौमूं जेकियूं आहिनि उहे तॾहिं जेको आहे तरक़ी ॾांहुं वधनि थियूं जॾहिं उन क़ौम जा फ़र्द जेको आहिनि क़ाबिल हूंदा आहिनि, पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि, समाज में उन्हनि खे जेको आहे हिकु मक़ाम हासिलु हूंदो आहे ऐं उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजनि सलाहियतुनि ज़रिए जेको आहे पंहिंजे क़ौम जो नालो रोशन कंदा आहिनि। ऐं सम्झां थो त उही क़ौमियूं जेकियूं आहिनि उन क़ौमुनि जा नौजवान जेके आहिनि उहे कामयाबी माणींदा आहिनि। सिंधी मीडिया ख़ासि तौर ते महिरान टीवी खे जस हुजे मोराई साहब खे त जिन इहो प्रोग्राम इन सिरे हेठि जेको आहे एकता ॾियारो मल्हाइनि पिया। ऐं अने ख़्वाहिशुनि सां गॾु ऐं इहा उमेद बि ज़ाहिर करियां थो त ईंदड़ जेके कल्चर डे हूंदा उहो फ़क़ति नाच गाननि टोपी अजरकुनि खां सवाइ हिकु मक़सद जो जेको आहे उनवान ॾेई करे उनखे मल्हाइबो त पाण कामयाबी ॾांहुं वधंदासीं। महिरबानी।